सागा उठ सागा ओठी सागी संदन ओग भेरे भेरे भोग भेनर इन बंबोरसी. Thanks to Sana for inviting us and organizing such a informative, timely and inclusive water conference. जीअं असांजा दोस्त चई विया, दरिया जो सवाल असांजो न सिर्फ़ु क़ौमी सवाल आहे, पर इहो असांजो तबक़ाती सवाल, माहौलियाती सवाल, इहो असांजे वजूद जो सवाल आहे. जीअं ज़ुल्फ़कार बि चयो, इट इज़ एन एग्ज़िस्टेंशियल क्वेश्चन. दरिया हिन तहज़ीब खे ठाहियो, दुनिया जा अवाइली शहर हिन दरिया ख़लकिया, स्लिट आणे 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 इंच इंच करे हुन ठाहियो. ऐं अॼु उहो सदर साहिबु चयो, साना जे असांजे दोस्त मक़बूल अहमद, शायदि मां ग़लती में ॿुधो हुजे त हुन चयो त डेड रिवर. इट्स नॉट डेड रिवर, इट्स डाइंग रिवर. इंडेंजर्ड स्पीशीज़ जीअं असां पढ़ंदा आहियूं ॿुधंदा आहियूं, तीअं इंडेंजर्ड आहे ज़रूरु, डाइंग आहे, डेड कोन्हे. ऐं जेसि ताईं असां सभु जहिड़ा आहियूं, दरिया मरी कोन थो सघे. दरिया खे असांखे बचाइणो आहे हर हाल में. दरिया जी अहमियत छा आहे, मां हुन ते कोन थो ॻाल्हायां. दरिया इहो उर्दू में जी चवंदा आहिनि, हाथ कंगन को आरसी कया वारी ॻाल्हि आहे. तव्हां सभिनी खे ख़बर आहे छा आहे छा न आहे. दरिया जी अहमियत स्ट्रेटेजिक नुक़्ते निगाह खां बि छा आहे. 1832 में जॾहिं पहिरियों दफ़ो बर्न्स अंग्रेज़नि टालपुरनि सां मुआहिदा करे दरिया जो गस घुरियो हो, त हिननि खे निपेयर जा पंहिंजो होॾे निपेयर खे घोड़ा मोकिलणा, उन निपेयर खां बि अॻु में बरतानवी गवर्नमेंट खे घोड़ा मोकिलणा. रंजीत सिंह ॾिसो दरिया जो गस पियो खपेनि. तॾहिं बि मक़ामी माण्हुनि चयो त हिननि असांजो दरिया ॾिठो, हाणे असांजो दरिया वियो. आलमी साम्राज्य जी कुवतुनि जहिड़े नमूने अफ्रीका जी तबाही कई ऐं करोड़े माण्हू दरबदर कया, मारिया. हिंदुस्तान में ईअं न करे सघिया. हिंदुस्तान में उन्हनि इनडायरेक्ट रूल कयो, छाजे कारण जो दरियाहनि वॾी रियासत खे जन्मे चुका असां वटि. दरियाहनि जे करे वॾियूं रियासतूं मौजूदु हुयूं, तंहिंजे करे असांजी फुरलोट जी फितरत ॿी हुई. अफ्रीका ॾे हू वधीक बेरहम थिया. दरिया असांखे बचायो आहे. असांजी फुरलोट इकोनॉमिकल थी सघे पई, सियासी हुई, जबर बि हो, पर अफ्रीका जहिड़ो जबर कोन हो असांजे मथां. इहो सभु दरिया जे करे थियो. हलंदे मारींदे बेठकियती दौर, दरिया ते बंद, कैनालाइज़ेशन, डेम, फितरत खे कब्ज़ो करणु, फितरत खे कानकर करणु, बेरहम फुरलट वसीलनि जी. ऐं पाकिस्तान जी रियासत ॿियो कुझु कोन्हे. उन ई बेठकी पॉलिसियुनि जी कंटिन्यूएशन आहे. साॻियो हिसाब किताब उन्हनि बि रखियो. अॼु अरसा एक्ट में तरमीमुनि जो सवाल हुजे, 26 आइनी तरमीम जो सवाल हुजे, SIFC जहिड़ा इदारा ठाहे, वधीक मर्कज़ियत, वधीक अथॉरिटेरियन हिकिड़ो रूल क़ाइमु करणु, सभु इदारा उनजे मातहत करणु. छाजो आइन? असांखे एहसन इक़बाल सारा साईं ॿुधाइनि था, साईं निसार खोड़ो साहिबु ॿुधाए थो, आइन, टेलीमेंट्री सिस्टम, प्लांटी मटीरियल, कूड़ आहे सॼो. हुनखे आज़ादी आहे चोर खे त जेको चोरी करे. ऐं असां तव्हां ॿियो कुझु कोन था कयो. असां छो, असां पाण खे आजो था कयूं. तव्हां ॿियो कुझु कोन था कयो. उन ई फ़ौजी सिविल अस्करी नौकरशाही जो आइनी रस्तो ठाहींदा अथव. तो फ़ौजुनि कोर्ट खे कंट्रोल था कयो. चोरनि सां गॾु चोर आहियो, भाग्यनि सां गॾु भाग्य आहियो. छाजे लाइ खपे थी पई केनाल, छो था खपनि? साईं हुक्मरान चवनि था माहौलियाती सवाल आहे. अड़े माहौलियाती सवाल, तव्हां डेल्टा जी 40 लख एकड़ समुंड खाई हो. असां चवंदा आहियूं मलिक रियाज़ खां त मोटाए वठंदासीं. सिंध जा जेके 15-20 जागीरदार आहिनि, जिन जी पुलिस पार्टी तहफ़ुज़ बणी बीठी आहे पार्लियामेंट में, उन्हनि हरामखोरनि खां बि ज़मीनूं वापसि वठी वठंदासीं. पर 40 लख एकड़ 2-4 साल पहिरीं इरसा जो बयान हो, $17 अरब जो नुक़सानु थो थिए. पाणी जेको डाउन स्ट्रीम वञे थो. बाबा हाइड्रोलॉजिकल साइकिल आहे, ABC 6 दर्जे जो ॿार सम्झी सघे थो. ज़ुल्फ़कार जे नाले इशारो कयो. पूरो साइकिल आहे. इब्रार साईं चयो ग्लेशियर्स ॻरंदा. न साईं, ॻरनि था, तमामु तेज़ी सां ॻरनि था. ॿोॾूं हाणे बि अचनि थियूं, सोकाड़ा हाणे बि आहिनि.
सी इंट्रूजन तमामु तेज़ी सां हज़ारे एकड़नि जे हिसाब सां रोज़ानो थी रही आहे। ही हिकिड़ो इंटरनेशनल क्राइम आहे। हिकिड़ी क़ौम जे हवाले सां, हिकिड़ी पोछड़ जे हवाले सां, हिकिड़ी आबादी जे हवाले सां। डेल्टा सिर्फ़ु सामूंडी पट्टी कोन्हे। अंग्रेज़नि जे अचण खां अॻु में, केनालनि खां अॻु में ही सिंध समूरी डेल्टा ई दरिया फाकुनि में विरहाइजी वेंदो हो। डंडूं ढोरा, तालाब, ताला सभु कुझु हा। माण्हुनि जी ख़ुशहाली असां ॿुधंदे ॿीणा थींदा हुआसीं, पर हिननि हुक्मराननि जी नाअहल अवाम दुश्मन, माहौल दुश्मन पॉलिसियुनि जे करे असां ॿुधूं ॿीणा कोन था थियूं, ज़लील ख़्वार था थियूं। हिननि जो RBOD, हिननि जो LBOD, हिननि जूं पॉलिसियूं, हिननि जा रोड रस्ता, अॻु में सिंध में स्लोप घटि, असां जेका ॿोॾ असां लाइ भलाई हूंदी हुई, उहा असां लाइ तबाही थी वई आहे। असां लाइ सारंग जी माना मटाए छॾी आहे हिननि हुक्मरान। सो कुझु कोन्हे। हुक्मरान चवंदा असांखे, असांजे पाड़े में जेके अरब शेख आहिनि उन्हनि खे फूड इनसिक्योरिटी घणी आहे, सो उन्हनि खे ज़मीनूं ॾींदासीं। 130 अरब रुपयनि जो कर्ज़ु आहे, कर्ज़ु कीअं लाहींदासीं? पोइ हरायल जुआरी वांगुरु जीअं असांजे साथी लाल बि चयो, पंहिंजा टपड़ खपाईंदा, ॿियो कुझु कोन्हे, पोइ ज़मीनूं आहिनि, आम आहे। ज़मीनूं कुदरत जो कानून आहे, जेका शइ तव्हां पैदा नथा करे सघो तव्हां मारे कोन था सघो। दरिया तव्हां पैदा कोन कयो आहे, ज़मीनूं तव्हां पैदा कोन कयूं आहिनि। तव्हां उन्हनि खे जीअं कंहिंजी शेखनि जी सिक्योरिटी, फूड सिक्योरिटी जे लाइ, या फ़ौजी बिरादर जेके रिटायर थींदा उन्हनि खे ज़मीनूं ॾियण लाइ, सिंध जो 85% हारी बेज़मीन आहे। फुरियो हिननि मलिक रियाज़ खां ज़मीनूं, हिननि खां जागीरदारनि खां ज़मीनूं, हिननि अस्करी इदारनि खां ज़मीनूं, हिननि खे SIFC में ज़मीनूं ॾियणियूं कयूं कंहिं? हिननि खां फुरियो ऐं पंहिंजे बेज़मीन हारी खे ॾियो, पंहिंजे माण्हू खे ॾियो जेको धरती धणी आहे, जेको जंहिंजो हुन ज़मीन दरिया ते हक़ आहे, पर उनखे तव्हां न ॾींदा। सिंध जो ॿहिराड़ी जो माण्हू अंग खर ॿुधाइनि था 75% जेका ॿहिराड़ी जी आबादी आहे मेल न्यूट्रिशन जो शिकार आहे, बिलो पॉवर्टी लाइन थी रहे। यानी फूड इनसिक्योर त उहो आहे। बलूचिस्तान में इहो वञी अंग खर त वञी 85% ताईं पुॼी था वञनि। हिननि खे कहिड़ी शेखनि खे फूड इनसिक्योरिटी आहे? कतर ऐं UAE ऐं मिडल ईस्ट जे हिननि फ़ौजियुनि खे कहिड़ी फूड इनसिक्योरिटी आहे? हीउ कब्ज़ो आहे, हीअ सभु बहाना आहिनि। तव्हांजा आइन बि कूड़ा, तव्हांजा मुआदा बि कूड़ा। का शइ पब्लिक कनि था, अवाम लाइ ज़िमेदार आहिनि न। तव्हां किथां किथां केनाल था कढियो। असांजा साईं सियाल साहिबु आहे, को ॿियो माण्हू वञी ॻोल्हे ॻोल्हे डेटा करे नसीर ॿियो साथी खे असांखे ॿुधाईंदो त भाई हीअं फ्लूट थी थिए। सीपेक कीअं था कयो? ॻुझ गोह में मुआदा। केनाल कीअं था कयो? ॻुझ गोह में। अवाम ॾांहुं तव्हांजो असां सिटीज़न्स आहियूं न आहियूं, असां अञा बि सब्जेक्ट्स आहियूं, उहो साॻियो हिसाबु किताबु आहे। सो मां साईं ॻाल्हि बसि ख़तमु थो कयां। असांजे मां कोन कंदुसि घणी चई। असांजे दोस्तनि चयो त असां गॾिजी विढ़ंदासीं। पीपुल्स पार्टी जेको मर्दमशुमारी खे एतिराज़ वारियो पार्लियामेंट में बिल पास कराईं, मथां वञी वरी ठाह बि करे आया। त बसि तव्हांजी असां हा ते त कोन बीहंदासीं न, असां पंहिंजे माण्हू ॾे बीहंदासीं। असां पंहिंजे माण्हू सां बीहंदासीं। असां पूरे मुल्क में, पूरी दुनिया में दरिया दोस्त, माहौल दोस्त माण्हू गॾु कंदासीं पूरे मुल्क जा। असां उन सां गॾु पंहिंजो दरिया बचाईंदासीं। बाक़ी GM सैयद रसूल बख्श पली जो हैदराबाद जतो ई निसार खोड़ा साहिबु तव्हां सां मुखातिब आहियां। कुझु भले न बि करे सघिया हुजनि, पर घटि में घटि ज़ालिम मज़लूम जहिड़े में मज़लूम जे पासे या ज़ालिम जे पासे न।